खैरपुर मां ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर भरिसां महिला जिसकाणी जे रहवासियुनि इमदाद जिसकाणी, कामरान जिसकाणी, मुमताज हुसैन जिसकाणी ऐं ॿियनि पंहिंजे घरनि अॻियां एहतजाज कंदे ॿुधायो त 2022 जी बरसात में पूरे मुल्क जीअं असांजे बि ॻोठ खे ढाहे पट करे छॾियो हो, जंहिंखां पोइ असां खुलियल आसमान हेठियां वेठल हुयासीं। सिंध गवर्नमेंट जे ताउन सां हैंड्स NGOs ऐं फौजी जे सर्वे मुताबिक़ असांखे नवां 2 कमरा तमीर करण जो पिण ऐलान कयो। हैंड्स जे ताउन सां इन्हनि 2 कमरनि जी DPC लॻाई वई, जंहिंखां पोइ इलाइक़े जे बासर अब्दुल्ला जिसकाणी, रहमतुल्ला जिसकाणी, अब्दुल सत्तार जिसकाणी, अरबाब जिसकाणी, बरकत जिसकाणी असांजे कमरनि जी पीड़ लॻल बि ढाहे छॾी ऐं अॻिते कम करण खां रोके छॾियो आहे ऐं असां मथां पुलिस ऐं कोर्टुनि में कूड़ा केस दाख़िल कया, जॾहिं त कमिश्नर सखर मुख्तियारकार सालेपट ऐं कोर्ट सगोरी असांजे हक़ में फ़ैसिलो ॾेई सालेपट पुलिस खे ऑर्डर कंदे प्रोटेक्शन ॾियण जो हुकुम कयो आहे। पर इन जे बावजूद बि पुलिस वॾेरे जे हुकुम खे लबेक चवंदे अदालत ऐं कमिश्नर सखर मुख्तियारकार जे हुकुम खे थुॾे छॾियो ऐं असां मथां संदसि वाठा राति ॾींहं बंदूकूं ऐं ॿिया हथियार खणी धमकाइनि था ऐं असांजे घरनि मथां रोज़ानो फायरिंग था कनि। हिननि हैंड्स जे चेयरमैन कमिश्नर सखर, DIG सखर, SSP सखर खां मुतालबो कयो आहे त मथियन हक़ीक़त जे क़ुरान पाक ते इंक्वायरी कई वञे, न त असांखे कुझु बि थियो त इन जा ज़िम्मेवार हद जी पुलिस ऐं बाअसर हूंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।